अलस्त बि रबिकुम जॾहिं कन पियो अलस्त बि रबिकुम जॾहिं कन पियो कालू भला कल बसी तॾहिं ते चयो तहीं वेर कयो वचन वेड़ी चंदे हिते वेठल मौजूद दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु ही किताब जी महूरत जे लाइ असांखे हिते संगत घुरायो आहे जंहिंजो नालो आहे खानन खादिम ख़ैरुल वरा। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थिए थी त असांजे कबीले जो सुठो नात ख़ान ऐं महबूब मुस्तफ़ा जी नात चवण वारो सना ख़ान उन जे इल्म में अलाह साईं इहो इज़ाफ़ो कयो त कल्ह नात ख़ान हुयो, अॼु उहो पंहिंजे हथनि सां शाइरी लिखी मौलूद सना लिखी उन महबूब जी तारीफ़ करे थो। उन महबूब जी तारीफ़ ते असां इंसान त ख़ुशि थींदासीं पर उन महबूब जो ख़ालिक बि ख़ुशि थींदो। सुभान अल्लाह। त महबूब मुस्तफ़ा जो हिकिड़ो सना ख़ान अॼु उहो शाइरी करे पंहिंजी महिनत करे ऐं महबूब जी तारीफ़ लिखे थो, तारीफ़ पढ़े थो, तारीफ़ करे थो। मां सम्झां थो इहो ख़ान मोहम्मद जे लाइ त वॾो एज़ाज़ आहे पर असां सॼी बिरादरी जे लाइ त असां वटि अहिड़े सुठे ख़्याल वारा माण्हू, सुठे ज़हन वारा माण्हू असां वटि मौजूदु आहिनि। इहा असांजो फ़ख़ुरु आहे। ख़ान मोहम्मद खे पंहिंजे वालिदैन जी बि दुआ आहे पर वलीअनि ते अचण वञण खां पोइ जेका उनखे अलाह जे तरफ़ खां महिरबानी हासिलु थी आहे उहो इन मुताबिक़ इहा ज़ाहिर ॻाल्हि थिए थी त शाइरी आम माण्हू जो कमु न आहे। नात ख़ान थी सघंदा आहिनि खोड़ पर जॾहिं शाइरी माण्हू करे थो ईअं सम्झो त उनजे अंदर जो जेको दिलि जी हिकिड़ी ताक़ी आहे उहा खुलियल रहे थी जंहिंजे करे उहो पंहिंजी शाइरी सां पंहिंजी इन मंज़िल ते अॻिते वधे थो। ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे अॼु हिन किताब जे नाले सां जेको नालो रखियो वियो आहे उहो बि काइनात जे ख़ालिक जे लाइ जेका उनजी सना जे लाइ ऐं नालो बि ॾाढो सुहिणो रखियो आहे। ख़ान मोहम्मद खे मुबारकूं ॾियूं था ऐं हिते असांखे घुराइण ते बि उनजी ऐं उनजे दोस्तनि जी उनजे पुटनि जी संगत जी महिरबानी जंहिं घुरायो असांखे टाइम ॾिनो। वधीक असांजा आलिमे दीन मौली साहिब जन वेठा आहिनि, साईं वारा वेठा आहिनि, ॻाल्हाईंदा मां जो टाइम न विञाईंदुमि। आख़िर में बि लतीफ़ जे शहर सां पुॼाणी कंदुमि त सनी असुई सुबियो मूं मारूं सी साह वेठी सारियां सुमरा हिकु गोलाड़ा ऐं गाह इहो मुंहिंजो हिते थियो हुते मिटी ऐं मां पखनि में पसाव कलब आहे कोटनि। अस्सलाम।